Strange is the relationship of abundance to scarcity, of gratitude to ungratefulness, of appreciation to ignorance, of hope to despair in the human nature. Some of us are ungrateful despite having the abundance, and some of us are ever determined, passionately hopeful even in the greatest scarcity. It is that optimistic and action-oriented lot of human beings that has made great things happen. Humble beginnings often become significant contributions. Muhammad Ismail Zahid Malik, alias Zahid Malik, is one such man of character. Zahid Malik had exemplary inception of his life journey. He is a daring and bold journalist, a researcher, a documentarian, a drama artist of radio and television, a playwright, and a poet. Born on the 22nd of September 1961 in a village called Faiz Muhammad Malik, Khulji Station, Dadu, Zahid was the first son to his parents. His respected father, Mir Muhammad Malik, a dignified laborer, had scarce means of living. He used to work on the agricultural land of a great Sindhi poet of recent era, Sain Ustad Bukhari. Ustad Bukhari used to visit his lands in the village often and used to suggest to the father of the newborn that he should provide education to his son as he grows up. The challenge for Zahid's father, however, was that there was no school in the village and there was no regular as well as sufficient income to pay for the education. When Zahid reached the age of 5, his father enrolled him in a school in another village at a distance of few kilometers. Well, then the journey to the school and back was not convenient at all, and that too barefoot. Noteworthy is the fact that both the young and passionate student and his hard-working father throughout all the turbulent years did not give up their determination for education. Fortunately, the villagers of Faiz Muhammad Malik got a school approved for their village and gave a piece of land for school building to the education department. They all, including the young Zahid, labored voluntarily to build the school themselves. Despite the poverty, Zahid subscribed for daily Sindhi newspaper at an early age. He was fond of reading, learning about the current affairs, provincial, national, and international. When Zahid reached 13th year of his age, his father fell seriously ill and could not earn a living. Zahid, as the eldest son, took up the responsibility and started farming for the landlord of his village, earning for the livelihood and medical treatment of his father. He did not stop his own schooling and the schooling of his siblings. After his 10th grade, Zahid took admission in the Government Degree College Dadu, later titled as Ustad Bukhari Degree College Dadu. After his 11th grade, when his father had recovered fully from the long illness, Zahid stopped farming. At the same time, he enrolled for medical dispenser course at the Civil Hospital Dadu. He had observed since his childhood that there was no clinic or medical aid facility of any sort in his village. Folks had to travel far to seek even first aid, and after sunset no one would dare go out for the fear of dacoits in those years. In due course of time, Zahid Malik completed his course and subsequently found employment as a dispenser. That came in handy to serve the villagers and to support him to support his father as well as his own studies.
Embracing the challenges enduringly, Zahid Malik did his graduation and then his master's in mass communication. Parallel to that, his zeal for spreading the education made him multifaceted, vigorously involved in activities to impart education. He and his friends started to produce stage dramas. That was merely his beginning in the world of media. Promoting education. He started to arrange free workshops for and about the importance of education, delivering lectures, encouraging people to educate themselves and their generations. Promoting literature. Organizing mushaira, poetry reading. Zahid Malik, along with Saint Allah Nawaz Rukrai, founded Bazme Talib al Maula. He later on, along with his seniors and friends, established Makhdoom Bilawal publication to initiate research on the great martyr saint Makhdoom Bilawal. Promoting sports. Zahid, realizing the lack of sports facility in the area, established a sports club for cricket titled Mehran Cricket Club, Pulji, as cricket had become a popular sport that kept the youth active and away from negative and time-wasting activities, such as sitting idle at restaurants and hanging out for nothing. Providing medical relief. He started to organize and arrange free medical camps in the rural areas that lacked basic medical aid facility. He volunteered for over 28 years his services through a registered non-profit private organization called Sindh Welfare and Cultural Organization as a general secretary and a vice president. Performing arts. In the field of performing arts, Zahid organized many events such as variety shows, music concerts and live theatre, presenting culture, heritage, tourism, sports and folk music of Sindh. Zahid Malik has written 5 documentaries and 20 serials for TV channels. He has written more than 30 dramas and stage plays. At radio in specific, Zahid performed as Category A writer and drama artist at Radio Pakistan Khairpur and Hyderabad for 20 years. Toward the completion of his Masters in Mass Communication, Zahid Malik did research on the history of Movement for Restoration of Democracy (MRD) in Pakistan. He kept voicing the right, be it through his plays, poetry, lectures, articles, speeches, or interviews. In the year 1989, he formally started his career in journalism with the Sindhi daily Khadme-Watan and in 1990 at Daily Kavish. In the following years, for other prominent newspapers like Daily Ibrat, Alak, Tamir-e-Sindh and Bakhtwar. Working with the Kavish group of publication, he got on board for initiating a Sindhi daily evening, Daily Sham, in the year 1999. Zahid Malik is the first person to have written a thesis on the Movement for Restoration of Democracy (MRD) in Pakistan, 5 documentaries, 20 TV serials, 30 stage plays, and 500 plus features, articles, and analysis are his key milestones. He has encouraged countless young writers, has inspired hundreds of thousands of readers and audience throughout the country. What is right, Zahid would write and even fight to publish it, risking his own life and job. There have been many occasions where other journalists and news editors did refrain from reporting or
releasing through their press the genuine issues for the fear of retaliation. But Zahid is among those who did not. Since 1999, Zahid Malik has been with Sindh's largest daily evening paper, Sham Akhbar, and has been contributing with his untiring spirit, creative and visionary mind, inking the right. Now, Zahid Malik himself. जुमे जो ॾींहुं हुयो, सुबुह जो फजर जो टाइम, 22 सेप्टेम्बर 1961। सुबुह जो फजर जे टाइम ते मुंहिंजी विलादत थी। ॻोठु हुयो असांजो फैज़ मोहम्मद मलक। फुलजी स्टेशन शहर वॾो इहो आहे ऐं तालके दादू जो नंढो ॻोठु, जेको दादू केनाल जे कप ते आबाद आहे। मुंहिंजी विलादत छा थी, घर में ख़ुशी त थी, पर ख़ुशी सां गॾोगॾु हिकिड़ो मायूसी ऐं अफ़सरदगी वारो माहौल बि हुयो। उहो इन करे त मुंहिंजो वाल साहबु इन करे परेशान हुयो त हाणे पहिरियों पुटु ॼाओ आहे, दाई बाई आहे, हाणे उनखे ख़र्ची बि ॾियणी आहे, पैसा बि ॾियणा आहिनि, छठी बि करणी आहे। गुरबत, बेरोज़गारी, पैसा किथां अचनि? सत परेशान हो, वेही वेही पोइ ओचितो असांजे घर जे लोढ़ो हूंदो, लोढ़नि जा जेके दर हुया, वॾो हिकिड़ो बबुर बीठल हुयो। बबुर जे वण खे ॾिसी बाबा हलियो वियो रखण वटि, उनखे चयईं बबुर जो वणु आहे, इहो खपायां थो मां। उन वक़्त में उनखे त ज़रूरत कोन हुई, पर ॿुधायईं त मूंसां मजबूरी आहे। 50 रुपया मुंहिंजे वाल साहब खे ॾिनई ऐं चयईं त वणु मुंहिंजो थियो, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जॾहिं बि हिनखे कटिया, तूं 50 रुपया खणी वञी पंहिंजो कमु कर। पोइ मुंहिंजो वाल साहब मिठाई वठी आयो, गुड़ वठी आयो, चांवर वठी आयो, पोइ देगिड़ो भते चढ़ियो। 10 रुपया दाई खे बि मिलिया, उहा बि ख़ुशि थी वई। ईअं थोरो माहौल चेंज थी वियो। असांजो जेको ॻोठु हुयो, उन में न त सिहत जी का सहूलियत, न को रोड, न इस्पताल। मुंहिंजो वाल साहबु उन वक़्त में हारपो कंदो हुयो। उस्ताद बुखारी सिंध जो तमामु वॾो नाम, उनजो हारी हुयो ऐं उन काफ़ी ज़मीन हुई असांजे ॻोठ में। मुंहिंजे वालदा जा जेके मामाणा हुआ, उहो बि उन जी ज़मीन कंदा हुआ। असांजो हिकिड़ो पूरो वेढ़ो हुयो ऐं मां नंढो ई हुउसि, अञा पंध करणु थोरो सम्झ जहिड़ो थियुसि त मूं उस्ताद बुखारी खे पंहिंजे घर, पंहिंजे मामनि जे घर ईंदे, उते वेहंदे लस्सी मानी खाईंदे ॾिठो। ऐं उन वक़्त में साइकिल हूंदी हिकिड़ी पुराणी, उन ते चढ़ी ईंदो हुयो। सुबुह जो तक़रीबन 10-11 वॻे ईंदो, पोइ वरी ज़मीनूं घुमंदो, मंझंदि जी मानी असां वटि खाईंदो, पोइ शाम ताईं हूंदो सिजल थियो पंहिंजे ॻोठु। अक्सर उस्ताद बुखारी मुंहिंजे वाल साहब खे चवंदो हो त तोखे पुटु ॼाओ आहे, हिकिड़ो पुटु ॼाओ अथई, अलाह ॿिया बि ॾींदई, पर इनखे पढ़ाइजांइ सही तूं। मुंहिंजो वाल साहबु अक्सर इहो चवंदो हो त हाणे असांजे घर में खाइण लाइ बि कुझु कोन्हे को, पढ़ंदो किथां, ॻोठ में स्कूल बि कोन्हे को। पोइ उस्ताद बुखारी जे बार बार चवण ते मुंहिंजे वाल साहबु मूंखे असांजे ॻोठ खां तक़रीबन 2-3 किलोमीटर परे ॻोठु शेर मोहम्मद सोलंगी में प्राइमरी स्कूल हो, उन में दाख़िल करायो। हाणे मुंहिंजी उमिरि हुन वक़्त में 5 साल, मूंखे वठी केरु वञे उन स्कूल में। ऐं ॿियो त इहो त जेकॾहिं दादू के नाल सां मां वञा थो त उते पाणी वॾो ॿुॾण जो ख़तरो। ॿियो रस्तो जेको हुयो नूरवा सरबो हुयो, उहो झरझंग ऐं वॾी धूड़ मिटी वारो। असांजे दौर में त चप्पल हुया कोन, पेरे उघाड़े, त पेरे उघाड़े वञिबो त ठीकु हो, पर मंझंदि जो गर्मी जे टाइम ते 2 बजे मोकल थिए त इन ड्राग मां, धूड़ मां अचणु ॾाढो मुश्किल हूंदो हुयो। पेरे उघाड़े माण्हू जो अचणु ॾाढो तकलीफ़दार हो। उन जे बावजूदि मुंहिंजो वाल साहबु, मुंहिंजी वालदा मूंखे चवंदा हुआ त बाबा छांव वारो पासो दादू के नाल जो न वठी अचिजांइ, ॿुॾण जो ख़तरो आहे, तूं नूरवा वठी अचु, भली तुंहिंजा पेर सड़नि।
तक़रीबन 1-2 सालनि ताईं मां पटी उते पढ़ियुसि, प्राइमरी उते अञा असांजी हले पई। त असांजे स्कूलनि जो अॻे हूंदो हुयो SDO, पर उहो साहब सॾींदा हुआ हुनखे। हू पंहिंजे ॻोठु वञे पियो, राति जो बरसाति पई, दादू केनाल ते हुनजी मोटर साइकिल फासी पई। पोइ असांजे ॻोठ जा कुझु माण्हू आया पिया, हुननि खे मदद कयूं। मोटर साइकिल तेज़ मींहुं हुयो, हुनखे वठी आया असांजे ॻोठ में। पोइ राति काफ़ी थी वई, हुनखे ॻोठ में टिकायूं। हुनजी मोटर साइकिल बैलगाॾी काहे आहे, उहो हुन ते खणी आया। राति जो मानी टिकी, ख़िदमत चाकरी कचहरी कयूं। पोइ हुन जॾहिं ॿुधायो त बाबा मां स्कूलनि जो साहबु आहियां, त सभु ॻोठ वारा फिरी आया, हथु ॿधऊं हुनखे त असांजे ॻोठ में स्कूल खपे। ऐं हुन इहो वाइदो कयो त मां पंहिंजे ॻोठु न वेंदुसि सुबुह जो। हालांकि मुंहिंजा घर वारा परेशान हूंदा, मां रोज़ु ॻोठ वञण वारो माण्हू, बरसाति हुई, तूफ़ान हुयो, मुंहिंजे लाइ परेशान हूंदा हो, पर मां पंहिंजे ॻोठु न वेंदुसि। हुन वक़्तु टेलीफोन जी सहूलियत न हुई न, कम्यूनिकेशन जो को निज़ाम न हुयो। पोइ वाइदो कयईं त मां पहिरें ई पंहिंजे ऑफिस वेंदुसि, तव्हांजो स्कूल जो मूंखे दरख़्वास्त लिखी ॾियो, ॻोठाणा सहियूं करे ॾियो, पहिरें ई मां तव्हांजो स्कूल मंज़ूरु कराए उहो लेटर खणी ईंदुसि, पोइ मां पंहिंजे ॻोठु वेंदुसि। ऐं हुन पंहिंजी ज़बान खे पाणी ॾिनो। उहो सुबुह जो वियो, दादू में वियो। अॻे स्कूल मंज़ूरु करणु DO जेको हूंदो हुयो उन जे हथ में हुया। DO जेको हुयो उन खां हुन स्कूल मंज़ूरु करायो, लेटर वठी असांजे ॻोठ में खणी आयो। ऐं ॻोठाणनि खे चई त हाणे स्कूल तव्हांजो मंज़ूरु थियो आहे, हाणे जाइ तव्हां का ॾियो त जंहिंमें स्कूल हलाइजे। असांजे ॻोठ में जायूं कंहिं वटि हुयूं, लोढ़ा, छना, छपर। पोइ तय इहो थियो त चयूंसीं स्कूल प्लाट असां वटि पटु घणो आहे, असां सभु ॻोठाणा गॾिजी मज़दूरी करे स्कूल खे ठाहे था वठूं। पोइ सभिनी ॻोठाणनि, इवन मां पाण बि नंढा, उन वक़्तु में नंढी उमिरि जा हुआसीं असां सभिनी मज़दूरी कई मुफ़्त में। ऐं उन स्कूल खे थोरे अरसे में तमीर करायोसीं। ऐं पोइ 2 उस्ताद असांजे स्कूल में मंज़ूरु थिया, ऐं पोइ ॻोठ में स्कूल शुरू थियो। 2 क्लास जो कुझु अरसो त मां उते ॻोठ पीर बख़्श सोलंगी में पढ़ियो हुउसि, पर बाक़ी जेको हिसो पंहिंजे ॻोठ में असांजे स्कूल क़ाइमु थी वियो। ऐं उन ॻोठ में ई पोइ तालीम खे अॻिते वधायो। 5 क्लास हिते पास कया। मूंखे यादि आहे त हिकिड़ो भेरो वाल साहब पुरियत माण्हू हुयो। असां हर पुरियत वटि, हर हारी वटि घटि में घटि को मेह गऊं हूंदी आहे खीर जे लाइ, जीअं हुनजो गुज़ारो थिए। त हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो वाल साहब बीमार थी पियो, ऐं उन ई मूंखे मना कई त अॼु तूं स्कूल न वञ, अॼु मेह काए वञो, उनखे चारे अचो वञी, छाकाणि जो ॿियो को माण्हू आहे कोन। पर मां बाबा खे चयो त न, मां स्कूल वेंदुसि, मां मेह न काए वेंदुसि। पोइ मूंखे हिकिड़ी चमाट बि हई उन बाबा साईं। पोइ मां इहो कयो त मां लिक छप में किताब वर में विझी घर जे पोएं पासे खां फ्री स्कूल हलियो। ऐं पोइ जॾहिं 2 बजे मोटी आयुसि त बाबा सख़्तु परेशान थियो। ऐं ख़ुशी बि हुनखे इहा थी त हीअ वाक़ई हाणे हिनखे मां पढ़ाईं, छाकाणि जो हिन में पढ़ाईअ जो अंदरों जज़्बो मौजूदु आहे। 5 क्लास त मूं पंहिंजे ॻोठ जे स्कूल में पूरो कयो। उन खां पोइ अॻिते ॿियो मरहलो हुयो हायर सेकेंडरी जो। स्कूल फुलजी स्टेशन असांखां काफ़ी परे हुयो, ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त मां पढ़ां। मुंहिंजो वाल साहब ॻोठ में ई उहो ई हाकूअ वारो कमु। हाणे मां जेकॾहिं फुलजी में वञा पढ़ां त पोइ मुंहिंजो सहारो उते को बि न हुयो। पोइ मुंहिंजे वाल साहब हिकिड़ो फ़ैसिलो कयो त हाणे जेकॾहिं मुंहिंजो पुटु चवे थो मां पढ़ां त पोइ मूंखे हार पोइ छॾिणो पवंदो। पोइ बाबा साईं छा कयो, असांजे ॻोठ जो जेको ज़मींदार हुयो उनजो फुलजी शहर में हिकिड़ो दुकानु हुयो, उन दुकान ते हुन वञी नौकर जी नौकिरी कई, नौकर ॾिठो। उन वक़्त में महीने में 70 रुपया हुनजी पघार हुई। ऐं अहिड़ी तरह सां मूंखे हिकिड़ो सहारो मिलियो, ऐं मूं फुलजी स्टेशन में 6 क्लास में दाख़िला वठी ऐं पंहिंजी तालीम जारी रखी।
70 रुपया माहवार में न असांजो घर जो ख़र्चु पूरो थिए पियो, न असांजो पढ़ाई जो ख़र्चु पूरो थिए पियो, ऐं बीमारी बड़ी ज़माने में ॿियो इलाही ख़र्च पखा थियनि था। पोइ मूं पंहिंजे तौर ते इहो सोचियो त मां सॼो लोड पंहिंजे वाल साहब जे मथां विझण जे बजाए मां कोशिशि कयां त पंहिंजी पढ़ाई जो ख़र्चु कंहिं नमूने मां ॿाहिरों कढां। पोइ मूं इहो तइ कयो त फुलजी शहर में असांजे ॻोठ जा राज़को कमु कंदड़ कुझु माण्हू हुया जेके कंदा हुआ उते कमु, ऐं मूं उन्हनि खे इहो चयो त मूंखे जेकॾहिं तव्हां कमु ॾियो त मां 2 बजे खां वठी सिज लथे ताईं मां तव्हां सां कमु कंदुसि, भली मूंखे अधु ॾियारी ॾियो। उन खां पोइ कुझु ॾींहं त मूं इहो कमु कयो। उन वक़्त में 10 रुपया ॾियारी शायदि हुई, पर मूंखे 5 रुपया मिलणु खपनि हा, पर 5 जी जाइ ते मूंखे 3 रुपया ॾियारी ॾींदा हुआ। कुझु वक़्तु मूं इहो कमु कयो त सुबुह जो स्कूल ऐं मंझंदि खां पोइ वरी मज़दूरी। उन खां पोइ जॾहिं 6हीं क्लास जो इम्तिहान थियो त 7हों क्लास आयो त किताब खपनि, कापियूं खपनि, स्कूल जी ड्रेस पाबंदी थी वई त भई ड्रेस पाए अचणी आहे। हाणे इहो त असां लाइ मुमकिन कोन हो, छाकाणि जो असां कपिड़ा त नवां जेकॾहिं घणो छे थियो त ईदे ॾींहुं, बाक़ी साल में त कपिड़नि जो को तसवुरु कोन हो। पोइ मूं कुझु ॾींहं स्कूल खां गुसायो, मां वेंदो त किताब खणी स्कूल हुयुसि, पर स्कूल वञण जे बजाए असांजे फुलजी शहर में बोहनि जूं वॾियूं धड़ूं थींदियूं हुयूं जेके उहो उन्हनि खे लेपो ॾींदा हुआ, ऐं पोइ मूं उन ते तगारी मज़दूरी शुरू कई। उते मूंखे पूरी ॾियारी मिलंदी। ईअं हफ़्तो मूं पूरो स्कूल खां गुसायो ऐं उते मज़दूरी शुरू कई। मूं जॾहिं 100-150 रुपया गॾु थियो, उन वक़्त में 100-150 रुपया इलाही हुयो, त पोइ उन मां मूं पंहिंजा किताब ऐं कापियूं वरिता, पर ड्रेस वरी बि मुंहिंजे लाइ मुमकिन न थी सघी त मां ड्रेस वठां पंहिंजे लाइ। ऐं मूं उस्ताद खे बि ॿुधायो त मुंहिंजे लाइ इहो मुमकिन आहे त मां ड्रेस वठी सघां। पोइ उस्ताद इहो चयो त ठीकु आहे, भला मां कोशिशि कयां थो तोखे का भला ॿी का पुराणी सुराणी हथु करे ॾियां, पर मुंहिंजे ज़मीर इहो गवारा न कयो। मूं इहो चयो साईं जेकॾहिं चओ था मां पढ़ां त पोइ मां ईंदुसि इन्हनि कपिड़नि में। हिकिड़ो मुंहिंजी ज़िंदगी जो ॿियो बि हिकिड़ो मुंहिंजे वाल साहब जी पढ़ाई वारे जज़्बे लाइ मां तव्हांखे शेयर करणु चाहींदुमि। मुंहिंजे वाल साहब जॾहिं ॾिठो त हीउ मज़दूरी करे थो ऐं पोइ स्कूल बि पढ़े थो, राति जो लेट अवर्स ताईं पढ़े थो, ॿियनि छोकिरनि खां दोस्तनि खां किताब वठी उहो राति जो लेट अवर्स ताईं पढ़े थो, त मुंहिंजे वाल साहब उहो दुकानु छॾियो जिते नौकिरी कंदो, ऐं पोइ सोची त मूंखे अञा कुझु ॿियो करिणो पवंदो। उन खां पोइ सब्ज़ी जो दुकानु पंहिंजो खोलियो। बराड़ी जो इलाइक़ो हुयो, सभु हुनखे सुञाणनि पिया, हारी नारी हुननि सभिनि सां ॻाल्हाईं त भई सब्ज़ी तव्हां मूंखे ॾियो, हिकिड़े ॾींहुं तव्हां मूंखे सब्ज़ी ॾेई वञो, ॿिए ॾींहुं मूंखां पैसा वठो। उन खां पोइ मुंहिंजे वाल साहब अञा बि इहो सोचियो, पोइ वरी किरयाने जो दुकानु खोलियो। उन मां थोरो जॾहिं तरक़ी थी, असांजी थोरा ॾींहं बहितर अची विया। इन विच में हिकिड़ो दिलचस्पु तव्हां सां किसो शेयर कयां त मुंहिंजे लाइ ॻोठ खां फुलजी ताईं वञण लाइ हिकिड़ी सवारी जो बाबा बंदोबस्तु कयो, नंढड़ी साइकिल, नंढे साइज़ जी साइकिल। पोइ बाबा मूंखे इहो चयो त बाबा सुबुह जो जॾहिं तूं अचींदो त असांजे दुकान जो जेको तमाकु उन वक़्त में जेको हुकनि में विझी माण्हू पीअंदा आहिनि, त उहो 10 किलो खनि आहे, उहो पंहिंजी साइकिल जे पोयूं ॿधी खणी अचो। सुबुह जो अचींदो जॾहिं स्कूल, राति जो मींहुं वसियो ऐं असांजो ॻोठ खां ऐं फुलजी वारो इहो शहर जो रोड इहो बि नओं ठहे पियो, मिटी विझण लाइ खॾा आहियूं वॾा, त थोरो शॉर्टकट खां वञिणो पवंदो हुयो। मां जॾहिं उहो तमाकु ॿधी वियुसि त राति जो बरसाति पई, मुंहिंजी साइकिल स्लिप थी वई ऐं मां खॾे में हली वियुसि। नंढड़ो ॿारु हुउसि, उहो जेको 10 किलो तमाक जो वज़न हिकु मण खां वधी वियो, जॾहिं उहो पुसियो। पोइ मुंहिंजे वाल साहब खे ॿुधायो हुन त भाउ तुंहिंजो छोकिरो खॾे में किरियो पियो अथई। बाबा वीचारो दुकान खे छॾे पोइ वरी आयो, मूंखे चई त बाबा तूं पुसियल कपिड़े में स्कूल वञु, पंहिंजो टाइम ज़ाया न कर। पोइ वीचारो पाण पोइ आयो। मां जॾहिं वियुसि त हाणे कपिड़ा पुसियल आहे, मां कीअं वञा स्कूल। मुंहिंजो वाल साहब बि आयो, हुन चई बाबा तूं कोन वियो हुई स्कूल। मुंहिंजो बाबा मां पुसियल कपिड़नि सां कीअं वञा। बाबा चयो हीअं कर भला, हाणे मां तोखे पंहिंजी कमीस ॾियां थो,
इहा तूं पाए पोइ मुंहिंजो कमीस कांचे जो छा थींदो आहे। असांजे दुकान जे पासे में हिकिड़ो मीरबार हूंदो हुयो, मच्छी विकिणंदो हुओ, उनखे कांच पातल हुयो, उहो मुंहिंजो कद जो बि वॾो हुयो। मच्छी खे कटे वरी घड़ी घड़ी कांच सां बि हथु उगे, हुनजी कांच बि इलाही मेरी हुई ऐं हूअ साइज़ में बि वॾी। बाबा पंहिंजो अजरक हुनखे ॾिनो, चई यार इहा कांच मूंखे लाहे ॾे। त हा छोकिरे खे स्कूल त मोकिलिया न, हाणे कांच उन मीरबार जी कमीस बाबा पंहिंजी लाहे ॾिनी, कांच एॾी वॾी हुई जो ॻिची ताईं पई अचे। जीअं तीअं करे बराबरि खणी मूंखे छिके ॿधी ॻठु, चई बाबा स्कूल वञिणो आहे, घुसाइणो न आहे। हा जॾहिं तोखे जज़्बो आहे पढ़ण जो त पोइ इहो सभु शयूं ॾिसणियूं पवंदियूं। मां जॾहिं स्कूल पहुतुसि त सभु मूंखे हैरत सां ॾिसनि पिया। हिकिड़ो त कांच में एॾी वॾी बदबू हुई जो जंहिं सीट ते मां वेहंदो हुउसि हमेशह फ्रंट सीट ते, त मां फ्रंट सीट ते वेहण जे बजाए सफ़ा पछाड़ी में वेठुसि, त हाणे जीअं कीअं धप न अचे, केरु मूंखे ॾिसे न, पर सभई ताड़े विया। ऐं पोइ मुंहिंजो जेको मज़ाक उॾायूं त मां रिसेस में वापसि आयुसि, वरी उहो कपिड़ा लाहे पुसियल कपिड़ा जेके आहिनि उहे निपोड़े सिपोड़े पाए वियुसि। त मुंहिंजे वाल साहब मूंखे हिकिड़ो ॾींहुं बि इहे स्कूल मिस करणु न ॾिनो, ऐं हुन मुंहिंजी पढ़ाई जे लाइ पेट कटियो, ॾुखिया ॾींहं ॾिठा। उन खां पोइ मुंहिंजो भाउ हुयो मूंखां नंढो जेको, उनखे पढ़ायईं, मुंहिंजे ॿियनि सभिनी खे पढ़ायईं। त चवण जो मक़सदु इहो आहे त हालात अहिड़ा न हुया, पर साईं उस्ताद बुखारी तरफ़ां उत्साह ॾियणु, उन खां पोइ मूं में पढ़ण जो जज़्बो हुजणु, ऐं उन खां पोइ मुंहिंजे वाल साहब जो हिकिड़ो अटल इरादो त न हाणे ई पढ़णो आहे। असांजे ॻोठ मां केर बि मूंखां अॻु में अंग्रेज़ी न पढ़ियो हो, प्राइमरी बि केरु कोन पढ़ियल हो, छाकाणि त स्कूल न हुयो न। पहिरियों मां शख़्स जेको अंग्रेज़ी पढ़ियुसि, उन खां पोइ मुंहिंजे वाल साहब चयो त बाबा हाणे कॉलेज में बि दाख़िला वठणी आहे। जॾहिं 8वीं क्लास पास कयोसीं त मुंहिंजो वाल साहब बीमार थी पियो, ऐं एॾो शदीद बीमार थी पियो जो हुनखे लिवर जो मसइलो थी वियो। असांजो उहो दुकानु तबाह थी वियो, असांजो सॼा सिस्टम हेठि मथे थी विया, ऐं सूरत हाल अहिड़ी फ़ाक़ाकशी वारी थी वई। ईअं बि हुयो त माण्हू हिक ॿिए खे, असांजा जेके माइट हुआ उहे मना कंदा हुआ त बाबा पुछण बि न वञो हुनखां, छाकाणि त उहो ग़रीब आहे, वेंदो त हू पंहिंजे हाल आहे, पाणी टिकी जो बंदोबस्तु कंदा, हुननि में हाल सफ़ा न आहे। अहिड़ी कंडीशन थी वई, ऐं मुंहिंजो वाल साहब तक़रीबन 7-8 महीना हिकु बिस्तरे ते पियल रहियो। ऐं सूरत हाल वाक़ई फ़ाक़ाकशी वारी हुई। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे अंदर में जज़्बो जाॻियो त हाणे वॾो पुटु हुजण जे करे घर जो मूंखे सम्झणु खपे, सोचणु खपे। मां पंहिंजे ॻोठ जो चङो मुड़ुसु हुयो ज़मीनदार जेको हुयो उन वटि वियुसि, त हाणे ॿियो त मूंखे सम्झ में न आयो। मूं हुनखे ॿुधायो त मां पोख करणु बनी करणु चाहियां थो। हुन चयो तूं भली कर, तोखे जेका बि ज़मीन चवंदे मां तोखे ॾींदुसि, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर। मूंखे उन वक़्त में इहो ख़बर ई न हुई त बनी करणु केॾी ॾुखी आहे। मूं हुनखे चयो त मां 2 3 4 नंबर बि कंदुसि, पर मूंखे तव्हां पहिरियों इहो कयो त मूंखे अन्न जी हिकिड़ी ॿोरी ॾियो, पहिरीं ॻाल्हि इहा। उन खां पोइ मूंखे 1000 रुपया ॾियो त मां पंहिंजे वाल साहब जो इलाजु करायां, अन्न एतिरो हुजे जो जीअं मुंहिंजो घर जो गाॾो हले। मां पोख शुरू कयां थो, तव्हांजो जेको बि हिसाबु थिए बटाई थी वई पाण कंदासीं। हाणे 8 ऐं 5 13 साल मुंहिंजी उमिरि 13 साढा 13 साल हुई, छोकिरो माना उन वक़्त में, ऐं ज़िंदगी में मूं इहो पोख वारो कमु बि न कयो हुजे। पोइ मूं कमदार खे हुन घुरायो, चईं त बाबा ॻोठ जे साम्हूं हिकिड़ा 7 जरे बि ज़मीन आहे, इहा बि हिनखे ॾे। विच में वरी हिकिड़ो रस्तो हुयो, उन रस्ते ॿिए पासे ॾांहुं हिकिड़ी जेको 3 जरे बि ज़मीन हुई उहा बि हिनखे ॾे। उन जे पासे में वरी हिकिड़ी ॿी 6 जरे बि ज़मीन हुई उहा बि हिनखे ॾे। मुंहिंजो अञा मूंखे ॿी बि ॾे। वरी विच में मुक़ाम हुयो, मुक़ाम जे ॿिए पासे खां वरी 13 जरे बि ज़मीन हुई उहा बि चई हिनखे ॾे। पोइ मूं हिकिड़ी ज़मीन में सौंफ़ कया, बाक़ी में कणिक काई। मूंखे हुननि चयो त बाबा ठीकु आहे, सुबुह जो सवेल ट्रैक्टर ईंदो, हर भर उहो काईंदो, बाक़ी सॼो कमु तोखे करिणो आहे। ॿिए ॾींहं खां ट्रैक्टर आयो, हर इहे हलिया, जेको जहान थींदो आहे इहो सभु थियो। कणिक पोखी,
नवंबर महीनो जॾहिं हुनखे कणिक पोखण जे लाइ पाणी ॾियणो हुयो, सख़्तु सियारो हुयो, ऐं मूंखे इहो ॿुधायो त बाबा राति जो 2:30 बजे तो फलाणो माण्हू ईंदो, उहो तोखे अची ॿुधाईंदो, पोइ तूं वञी हुनजो पाणी बंदि करे ऐं वरी पाण ॾे पाणी खोलींदे। ठीकु आहे। सियारे जी राति हुई, राति जो 2:30 बजे हुन सॾु कयो, मूंसां गॾिजी हल, मूंखे वठी हलियो जिथां पाणी शुरू थियणो हुयो उते अची हिकिड़े पासे जो। हुन चयो भाउ तूं पाण लह हाणे सीअ में। मां जॾहिं लथुसि हिकिड़े पासे जो पाणी बंदि कयो, ॿिए पासे जो खोलियो, ॾिठुमि त उहो हमरा हुयो ई कोन, हलियो छॾे मूंखे। ऐं उन खां पोइ अकेलो माण्हू ॿार, ऐं पोइ ज़ाहिर आहे ज़मानो सभिनी खे सुधारे छॾे थो। मुंहिंजी ज़मीन जे हिकिड़े पासे, हिकिड़ी ज़मीन हिकिड़े पासे, विच में मुक़ाम हुयो। उहो मुक़ाम अहिड़ो मतिलबु ॿेले टाइप हुयो जो ॾींहं जो माण्हू गुज़रंदे उतां ख़ौफ़ थिए। ऐं ॿी ज़मीन जेका मुंहिंजी हुई मुक़ाम जे ॿिए पासे ॾांहुं हुई। हाणे जेकॾहिं मां मुक़ाम जे ॿाहिरों फिरां पियो त इलाही टाइम पियो लॻे। पोइ चयो बसि हाणे जेको बि थियो, बुख जेका आहे न इंसान खे एॾो मज़बूत बनाए छॾे थी, पोइ दुनिया जी कंहिं बि शइ खां उहो हर शइ सां मुक़ाबिलो करण लाइ तयारु थी वञे थो। पोइ पहिरियों साल मूं फ़सुलु कयो, कर्ज़ु लाथुमि, मुंहिंजे वाल साहब जो इलाजु करायुमि, एतिरो अनु बचो जो उनखे वरी घर जो गुज़ारो थियो। पोइ मूं इहे 8हों क्लास बि कयो, मतिलबु 9 क्लास बि पढ़ियुसि, मैट्रिक बि पढ़ियुसि। उन खां पोइ वरी मूं कॉलेज में दाख़िला वरिती, गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू, हाणे जंहिंजो नालो उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज आहे। पोइ इहो वरी जेके कॉलेज जा 2 साल हुआ, उन मां बि हिकिड़ो साल मूं पोख कई, माना 8वीं क्लास, 9 क्लास, मैट्रिक ऐं फस्ट ईयर जेको, इहे 4 साल मूं पोख कई। इन विच में वाल साहब जी तबियत काफ़ी बहितर थी वई, हुन वरी ॿीहर दुकानु संभाले वरितो। ऐं मूं कॉलेज सां गॾोगॾु असांजे ॻोठ में मूंखे हिकिड़ो इहो अहसासु थियो त ॾींहं जो त ठीकु आहे, बीमार थिए त उहो खणी वञे माण्हू कंहिं नंढे वॾे शहर में ॾेखारे, पर जेकॾहिं शाम जो टाइम थिए, सिजु लहे, हाणे उहो धाड़ेल कचर वारो दौरु हुयो। सिज लथे खां पोइ माण्हू ॿाहिरि न निकिरी सघे, त सिज लथे खां पोइ पेट में सूरु कीअं पई त माना को ई वाई न आहे, सुबुह ताईं बचो त ठीकु आहे, न बचो त ठहियो। मां जॾहिं कॉलेज में दाख़िला वरिती त मूं हिकिड़ो ज़हन में इहो सोचियो त मां सिविल हॉस्पिटल में जेका ट्रेनिंग थींदी आहे डिस्पेंसरी जी, मां पार्ट टाइम इहो बि करे वठां, भला एतिरो थिए त घटि में घटि ॻोठ वारनि खे को दवा गोरी, को सुई, को इलाजु, को बुनियादी जेको थिए, जैसे सुबुह थिए त रिलीफ ॾेई सघां मां। पोइ कॉलेज में दाख़िला सां गॾोगॾु मूं सिविल हॉस्पिटल दादू में डिस्पेंसरी ट्रेनिंग में दाख़िला वरिती। मूं जॾहिं इंटर पास कई त मूं डिस्पेंसरी जो कोर्स मुकमल कयो। पोइ इन मां इहो थियो त ॻोठ वारनि जो इलाजु, बुखार, सुयूं, दवाऊं, गोरियूं वधीक घणो थिए त वरी हुननि खे दादू सिविल हॉस्पिटल में उॾे वठी वञिजे, पोइ वरी उते जेका मूंखां मदद थी सघे। हाणे इहो जेको पीरियड आहे, इहो आहे 80 जो। नौकिरियूं उन वक़्त में ॾुखियूं हुयूं, पढ़ाई जारी रखण लाइ मूंखे हिकिड़ो सहारो खपे पियो। पोइ उन वक़्तु भलाई इहा थी त उन जेको कोर्स मूं कयो, उन जी बुनियाद ते मूंखे नौकिरी मिली। नंढे ग्रेड जी नौकिरी, 5 स्केल जी नौकिरी, सन जे वेझो कलरी जो ॻोठु आहे हुते। इहा मुंहिंजी पहिरीं जॉब हुई ऐं 320 रुपया महीनो उन जी पघार हुई। मूं वाल साहब खे जॾहिं ॿुधायो, बाबा मुंहिंजी नौकिरी मिली आहे, 320 रुपया महीनो मुंहिंजी पघार आहे, त मुंहिंजे वाल साहब चयो, बाबा 300 रुपया मूंखे ॾिजांइ, 20 रुपया भली तूं खपाइजांइ। त पोइ मूं तालीम खे जारी रखियो अॻिते। BA में मूं एडमिशन वरिती, नौकिरी बि कई, BA वरी प्राइवेट जेको आउटसाइड कॉलेज जेको थींदो आहे, तक़रीबन 8-9 महीना मूं उते जॉब कई सन जे वेझो। उन खां पोइ वरी दादू जे वेझो बदिली कराई ऐं इहो हिकिड़ो सहारो थी पियो असांजो त महीने में 300 रुपया बि मिलनि त इहो हिकिड़ो सहारो हुयो उन वक़्त में। इहो 81 जी ॻाल्हि आहे। पोइ मूं इहो कयो त
जेको मुंहिंजा ऑफिस आवर हुया सुबुह जो 8 बजे खां वठी 2 वॻे ताईं, इन विच में मां हॉस्पिटल में वेहा पियो। उन खां पोइ वरी दवाउनि जो बैग हिकिड़ो ठाहियो, साइकिल हूंदी तॾहिं, साइकिल ते जॾहिं उतां हलां पियो त पंहिंजे ॻोठ ताईं विच में 4, 5, 8 ॻोठ पवनि पिया। पोइ हर ॻोठ में अची इहो चवां पियो बाबा को बीमार आहे त ॿुधायो त हुनखे मां इलाजु कयां। पोइ हर ॻोठ मां गुज़रण वक़्तु 2-3 मरीज़ मिलियो वञनि, पोइ उहे ॻोठ ताईं पहुचण ताईं मुंहिंजे लाइ वरी 50-100 ॿियो बि ठहियो वञे डेली। अहिड़े नमूने सां इहो किसो हलियो। पोइ मूं ग्रेजुएशन कई। उन खां पोइ मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु थियो त मां मास्टर कयां, पर मां जर्नलिज़म में कयां। ऐं उन दौर में इहो 81 वारो जेको दौर हुयो, जॾहिं मूं जॉब शुरू कई त मुंहिंजो ज़िंदगी में हिकिड़ो एम हुयो। हिकिड़ो एम त इहो हुयो त उन वक़्त में रेडियो जो माण्हुनि खे ॾाढो क्रेज़ हुयो। ॿारनि में असां वटि लाइट बिजली टेलीविज़न जो त उन वक़्तु न हुयो, सिनेमा बि न हुई। त हिकिड़ो त इहो त रेडियो हिकिड़ो वाहिद सोर्स हुयो जेको एंटरटेनमेंट जो या इंफॉर्मेशन जे हवाले सां। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी उमिरि जॾहिं लॻभॻि 7 या 8 साल हुई, मतिलबु मां 3 क्लास में पढ़ां पियो, त मूं पंहिंजे घर ते गुरबत हूंदे बि मां पंहिंजे वाल साहब अची अख़बार शुरू कराई। उन दौर में हिलाल पाकिस्तान अख़बार हुई, पोइ कॾहिं उहा न हूंदी, हिलाल पाकिस्तान मंझंदि जे टाइम ते ईंदी, इबरत अख़बार हुई। त अख़बार मां डेली पढ़ंदो हुउसि। अख़बार फुलिजी में ईंदी, पोइ उतां जेको बि ईंदो हो बाबा उनखे अख़बार ॾींदो, उहो खणी ईंदो मुंहिंजे ॻोठ। प्राइमरी में मां पढ़ां पियो तॾहिं अख़बार मां डेली पढ़ंदो हुउसि। इहो माना मुंहिंजी 3 क्लास खां वठी। ऐं हिलाल पाकिस्तान अख़बार हफ़्तेवार हिकिड़ो मैगज़िन कढंदी, गुलनि जहिड़ा ॿार। इहो मुंहिंजो फेवरेट हूंदो हो। मां उन में ख़त बि लिखंदो हुउसि, ऐं नंढा नंढा ख़त, पोइ नंढा लतीफ़ा, पोइ शुरूआति हितां थी। ऐं उहो छपबा, पोइ मां ॾिसंदो हुउसि, पोइ दोस्तनि यारनि खे ॾेखारींदो हुउसि, पोइ ईअं हिकिड़ो इंस्पायरेशन थी। उन खां पोइ मुंहिंजो ॿी रेडियो मूं तव्हांखे ॿुधायो त मां रेडियो पाकिस्तान जूं जेके मुख़्तलिफ़ स्टेशनूं, तॾहिं कार्ड हूंदा 10 पैसे में मिलंदा हुआ। पोइ पैसा गॾु करे 10 खनि कार्ड वठी ईंदो हुउसि, रुपया कार्ड 10। पोइ रेडियो स्टेशननि ते फरमाइशी ख़त लिखंदो हुउसि। ऑल इंडिया रेडियो हूंदो, सिंधी प्रोग्राम उन जा हूंदा, या उर्दू प्रोग्राम हूंदा, या ज़ाहिदान, ईरान ज़ाहिदान हिकिड़ी स्टेशन हुई। उन वक़्त में 8, साढे 8 वॻे हिकिड़ो प्रोग्राम हलंदो। इवन BBC ते, इवन रेडियो पाकिस्तान हैदराबाद, कराची ते। पर मुंहिंजो इहो क्रेज़ हूंदो त हर प्रोग्राम, फरमाइशी प्रोग्राम में हिकिड़ो भेरो मुंहिंजो नालो हले। पोइ ईअं वरी असां हिकिड़नि दोस्तनि गॾिजी ग्रुप ठाहियो। पोइ वरी इहो थींदो त बाबा हाणे इहो थींदो त तूं बि 10 रुपया ॾे, तूं रुपयो ॾे, तूं बि रुपयो ॾे, तूं रुपयो गॾु करे, पोइ जेको 5 रुपया थियनि, पोइ 50 कार्ड वठी अचूं। पोइ उन में इहो थींदो हो त बाबा जेके 5 ॼणा ऐं सभिनि जा फरमाइश फलाणो 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 फलाणो। पोइ रोज़ु 8-10 कार्ड पोस्ट कंदा हुआसीं। को बि अहिड़ो प्रोग्राम न हूंदो हुयो। इवन ऑल इंडिया जो को रेडियो हुजे, ईरान जो ज़ाहिदान वारो हुजे, या पाकिस्तान मुल्तान रेडियो ते बि लिखंदा हुआसीं पाण। असांजा हर प्रोग्राम में मतिलबु 2-3 भेरा नाला हलंदा ई हलंदा हुआ। पर मीडिया जी तरफ़ हिकिड़ो माइंड जेको, जॾहिं 1978 वारो पीरियड हुयो, इहो मुंहिंजो आहे। मैट्रिक मूं पास कई आहे, फस्ट ईयर में दाख़िला आहे, त मुंहिंजो लाड़ो स्टेज ड्रामनि जी तरफ़ थियो। मुंहिंजी दोस्ती में हल्के में कुझु अहिड़ा यंगस्टर, नौजवान दोस्त असां पाण में पैदा थियासीं जो असां इहो तइ कयो त बाबा असां स्टेज ड्रामो कयूं, माण्हुनि खे तफ़रीह ॾियूं। फुलिजी त नंढो हिकिड़ो शहर हुयो, चंदो केरु ॾिए। उन वक़्त में माण्हू पेटनि में पूरा, केरु रुपयो ॾियण लाइ तयारु कोन हो। पोइ पंहिंजे पैसा हितां हुतां करे पोइ स्टेज ठाहियोसीं। पोइ इहो स्टेज ड्रामो निकितो, फुलिजी में कयोसीं। ऐं उन खां पोइ वरी थोरो मथी लेवल जा जेके इन क़िस्म जा, हिकिड़ो असांजो हेडमास्टर उन दौर में हुयो सरताज लखयारी। उन जी हूंदी सरताज ड्रामेटिक सोसाइटी।
ऐं वॾे पैमाने ते स्टेज ड्रामा सिंधी मुख़्तलिफ़ शहरनि में कंदा ऐं सरताज ड्रामेटिक सोसाइटी हेठि जेको ड्रामा थिया उन में हिकिड़े ड्रामे में साईं उस्ताद बुखारी बि अदाकारी कई ऐं अक्सर उन्हनि जे ड्रामनि जो हीरो साईं उस्ताद बुखारी जो नंढो भाउ साईं हकम अली शाह बुखारी उहो हूंदो ऐं ड्रामनि जी हीरोइन मंज़ूर सखीराणी हूंदो छाकाणि जो ख़ूबसूरत बि हुयो नंढी उमिरि जो बि हुयो ऐं बाक़ी ॿिया जेके हुयो अज़ीम खोखर हूंदो ऐं हिकिड़ो हूंदो डॉक्टर कासिम पंवर शादाब नालो हुयो उहो हुयो उन खां पोइ फ़तेह अली पंवर हुयो इलाही अदाकार इहे जेके लोकल ई जेके हुया असां हिकिड़ो अॻिते हली असां हिकिड़ी ड्रामेटिक सोसाइटी जो बुनियादु विधो ऐं पोइ उन ड्रामेटिक सोसाइटी तहत वरी ड्रामा सिंधी मुख़्तलिफ़ वेझनि शहरनि में महड़ में ड्रामा कयासीं प्यारे ॻोठ में कयासीं दादू शहर में कयासीं फुल्जी शहर में कयासीं पाट तारीख़ी शहर आहे उन में कयासीं ऐं उन दौर में इहो हूंदो त ड्रामो 3 ॾींहं कबो हुयो साॻियो ड्रामो 3 ॾींहं छाकाणि स्टेज महिनत सां ठहंदो हुयो स्क्रिप्ट यादि महिनत सां थींदो हुयो ऐं थींदो हुयो त 3 ॾींहं एतिरी रश हूंदी हुई जो माण्हू चवंदा अञा वधीक कयो ऐं हिकिड़ो दफ़ो असां ड्रामो कयो प्यारे ॻोठ में ईद उल फितर ते कयोसीं हालांकि उहो दौरु हुयो जो प्यारे ॻोठ में सिनेमा बि हुई ईद वारे ॾींहुं बि कयोसीं ॿिए ॾींहुं बि कयोसीं 3 ॾींहं बि कयोसीं उन खां पोइ वरी ॻोठ जा जेके तरह जा चङा मुड़ुस उन्हनि असांजी दावत कई अदाकारनि जी ऐं पोइ उन्हनि इसरार कयो त अॼु चोथे ॾींहुं बि आख़िरी भेरो कयो पोइ चोथे ॾींहुं बि ड्रामो कयोसीं त छाकाणि जो उन वक़्तु एंटरटेनमेंट जो अहिड़ो को ॿियो न हुयो ऐं ड्रामो उन वक़्त में वॾी ॻाल्हि सम्झो वेंदो हुयो ऐं इज़त जी निगाह सां माण्हू ईंदा हुआ इहे जेके बि ॾिसंदा हुआ त मीडिया जे तरफ़ मुंहिंजो रुझान स्टेज ड्रामा रेडियो लिसनर तौरु अख़बार पढ़ंदो हुउसि त उन में ख़बरूं हूंदियूं हुयूं ऐं उन में रेडियो जे हवाले सां ख़ासि तौर ते वरी फिल्मी हिकिड़ो सुफ़ो कढंदा हुआ जंहिंमें फिल्मुनि जा अदाकार पोइ फोटू ग्लैमर ही उहो इहो हिकिड़ो ख़्वाबु लॻंदो हो उन वक़्त में त हाणे इहो जॾहिं 80 पूरी थी 81 आई ऐं थोरो मुंहिंजी जॉब हल्की फुल्की थी त मूं पहिरियों कमु इहो कयो जॾहिं मूं वटि 2 पैसा भाड़े आया त मां हैदराबाद रेडियो ते 1981 में ऑडिशन ॾिनी ज़ाहिद कलमाणी प्रोड्यूसर हुजे ऐं एज़ ए ड्रामा आर्टिस्ट उन में आउं सिलेक्ट थी वियुसि मूंखे हुननि लेटर बि मोकिलियो त बाबा तूं सिलेक्ट थी वियो आहीं पर हाणे मसइलो मुंहिंजो इहो त हैदराबाद परे तक़रीबन असांजो ॻोठु फुलिजी किथे हैदराबाद किथे भाड़ो किथां अचे हिते अचे रहे कंहिं वटि को अहिड़ो रहाइश जो बंदोबस्तु कोन हुयो मानी किथे खाए को वाक़ुफ़कार बि कोन हुयो पोइ हिकिड़ो अधु ड्रामो 81 में मूं कयो पर ड्रामे में जेके पैसा मिलंदा उन खां पंजूण ते वधीक ख़र्चु थियो वञे पोइ उहो वीचारा परेशान थी विया पोइ इहो शौक़ु महांगो ॾिसी मूं उनखे छॾे ॾिनो फ़िलहालु 1986 ईस्वी में जॾहिं रेडियो ख़ैरपुर जो बुनियादु पियो त जहांगीर कुरैशी ड्रामा प्रोड्यूसर हुयो उन सां मुंहिंजी शनासाई 81 में ई थी उन जी बदिली ख़ैरपुर में थी ऐं उहो ड्रामा प्रोड्यूसर थियो त हुन एड्रेस मुंहिंजी हुन वटि हुई हुन ख़त लिखियो मूंखे त तव्हां ख़ैरपुर अचो ऐं तव्हां अचो हिते कमु कयो पोइ ख़ैरपुर मां वियुसि हुन इलाही शौक़ु ॾियारियो ऐं पोइ मुंहिंजे रहाइश जो हिकिड़ो हुन बंदोबस्तु कयो त बाबा हीउ जॾहिं बि ईंदो हाणे हीउ यहया भुटो हूंदो हुयो असांजो दोस्त बि मरम गुज़ारियो टेलीविज़न जो तमामु सुठो नालो कुझु फिल्मुनि में बि उन कमु कयो हाणे उनजो फर्ज़ंद आहे उहो प्रोड्यूस कंदो आहे ड्रामा उनजे मथां इहा ज़िम्मेवारी थी ख़ैरपुर में उनजो घरु हुयो जहांगीर कुरैशी साहब जो जॾहिं ख़तु मिलियो मूंखे इलाही ख़ुशी थी छाकाणि त उन वक़्त में नई इस्टेब्लिश थी हुई ख़ैरपुर रेडियो पहिरीं फ़ुर्सत में मां उते वियुसि ऐं हुन सां मूं ॿुधायो त मुंहिंजो रहाइश जो मसइलो आहे शौक़ु मूंखे इलाही आहे पोइ हुन असांजो हिकिड़ो दोस्त हुयो यहया भुटो उनजे मथां इहा ज़िम्मेवारी रखी अथव हीअ ज़ाहिद जॾहिं बि हिते अचे तॾहिं हुनजी रहाइश खाधे पीते जो बंदोबस्तु तोखे करिणो आहे ऐं हुन ख़ुशि दिली सां इहा
क़बूलु कई। पोइ ख़ैरपुर रेडियो ते 15 ॾींहं वञणु मुंहिंजो थींदो हुयो। असां इहो कंदा हुआसीं त 2 ड्रामा लाॻीतो रिकॉर्ड करे ईंदा हुआसीं, जेको हिकिड़ो हिकिड़े हफ़्ते हलंदो, ॿियो ॿिए हफ़्ते हलंदो, वरी वेंदा हुआसीं 2 ड्रामा। हिकिड़ो दिलचस्पु वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो दफ़ो वियासीं त हिकिड़ो ड्रामो सिर्फ़ु हुजे। उन वक़्त में हैदराबाद रेडियो ऐं कराची रेडियो जा कुझु दोस्त आयल हुजनि। त जहांगीर साहब मूंखे चयो त ज़ाहिद तूं ड्रामो लिखी सघीं थो? साईं लिखी सघां थो। चई हाणे ईअं कर, हुन पंहिंजे पटे वाले खे चयो त मुंहिंजी ऑफिस में हिनखे विहार, चांहि जो थर्मास, सिगरेटनि जो पैकेट, पननि जो थो हिनखे ॾे, हीउ जेको लिखंदो वञे उहो डायरेक्ट सिधो कापीस्ट वटि खणी वञु, उहो कापियूं ठाहे सिधो हेठि खणी वञु, असां स्टूडियो में खणी अचो ऐं असां उते जेको आहे सो रिहर्सल कंदासीं ऐं रिकॉर्डिंग कंदा वेंदासीं। ऐं उहो जबरन जेको जहांगीर साहब मूंखां ड्रामो लिखायो, तक़रीबन कलाक जो 50 मिंटनि जो ड्रामो, जेको 1.5 कलाक ताईं मूं ईअं सम्झो त लाइव लिखी ॾिनो हुनखे, ऐं उहो डायरेक्ट हुन जूं कापियूं थियूं, उहो न को एप्रूव थियो, न त हुनजो जेको प्रोसीजर इहो आहे त प्रोड्यूसर हुनखे एप्रूव कंदो, पोइ प्रोग्राम मैनेजर बि वटि वेंदो, उहो हुनजी ॿोली, हुनजो जेको थीम आहे, जेको डायलॉग्स आहिनि, उहे सभु एप्रूव थींदा आहिनि। पोइ प्रोड्यूसर स्टेशन डायरेक्टर जेको आहे एप्रूव कंदो आहे, उन खां पोइ उहो ड्रामो शेड्यूल थींदो आहे रिकॉर्डिंग जे लाइ। पर हीउ मुंहिंजो पहिरियों ड्रामो हो जेको डायरेक्ट लिखियो, डायरेक्ट कापी थियो, डायरेक्ट हुनजो हिकिड़े पेज ते जेके कैरेक्टर हुआ उन्हनि हुनजी रिहर्सल कई ऐं उहो डायरेक्ट रिकॉर्ड थियो। ऐं उनखे एतिरी त भरपूर मोट मिली जो जहांगीर साहब मूंखे ॿुधाए पियो त एतिरा ख़त आया आहिनि जेके उन दौर में लिसनर इलाही हुया ख़ैरपुर रेडियो जा, ऐं उहे पाचिकनि में ख़त भरिजी आया। त रेडियो ख़ैरपुर सां मुंहिंजो काफ़ी वक़्तु पोइ रहियो, हुते ड्रामा लिखिया, पोइ एज़ ए सदाकार एक्टिंग कई, कुझु प्रोग्रामनि में मूं ॾिसो वरितो। त इहो मुंहिंजो उहो दौरु आहे जेको हल्की जाग वारो हुयो, इहो हले पियो। हाणे हिन दौरान जी मां तव्हांखे ॿी दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं हाई स्कूल वारो जेको पीरियड हो मुंहिंजो, फाइनेंशियल तौरु पोइ हुजणु ऐं पोइ आबादकारी करणु, खेती ॿाड़ी करण सां गॾोगॾु पढ़णु, मज़दूरी करण सां गॾोगॾु मुंहिंजे हिकिड़े अंदरि में पैदा थियो त हिते स्पोर्ट्स न आहे, स्पोर्ट्स जो को तस्वुर ई न आहे। असांजे ॻोठ में त हाणे स्पोर्ट्स इहा हुई त दादू के नाल असांजे ॻोठ में भरिसां वहे थो, स्विमिंग इहो मेन स्पोर्ट्स हुयो, तरण जा मुक़ाबला, पोइ इहो हिकिड़ो त इहो हुयो। उन खां पोइ दादू केनाल ते वॾा वॾा टालियुनि जा वण हुया, वणनि ते चढ़णु, मुक़ाबला कनि, इहो बि हिकिड़ो हुयो। उन खां इहो हूंदो त जेके चांड्रोकी रातियूं जेके थींदियूं आहिनि 14, 13, 14, 15, ख़ासि तौरु इहे 3 ॾींहं, असांजो ॻोठु भरपासिया ॻोठु, उतां नौजवान सभु गॾिजी हिकिड़े ॻोठ में वेंदा हुआसीं। पोइ कोॾी कोॾी जा मुक़ाबला थींदा हुआ। इहो बि थींदो अॼु असांजे ॻोठ में, वरी भर वारे ॻोठ में, पोइ हुन ॻोठ में। इहो लोकली जेको हिकिड़ो ॿी हूंदी मंझंदि जे टाइम ते विंझी तिंझी, पोइ टालनि जे वण जे हेठूं असांजे ॻोठ में हिकिड़ो बाग़ बि हूंदो, या ख़ासि तौरु उन बाग़ में या ओताक में अक्सर इहो ताश रांदि खेॾणु, इहो बि हिकिड़ो हूंदो स्पोर्ट्स जो। पर उन दौर में क्रिकेट जेको हुयो न, उनजो वरी ॾाढो हिकिड़ो क्रेज़ हुयो उन दौर में। त मूं इहो कयो त हिकिड़े क्रिकेट क्लब जो बुनियादु विधो फुलजी शहर में, मेहराण क्रिकेट क्लब जे नाले सां। सभु जेके मुंहिंजे स्कूल जा दोस्त हुया, कुझु ॿिया शहर जा दोस्त गॾिजी हिकिड़ो 20 दोस्त मूं गॾु कया। अञा बि कुझु 2-3 दोस्त खुटनि पिया। असां 20 दोस्तनि छा कयो जो फुलजी शहर खां ॿाहिरि हिकिड़ो झंग हुयो, उहो झंग में उहो वण कटियासीं, पोइ हेठि मथां ई सिधी कईसीं, पोइ डला कयासीं, पोइ हिकिड़ो ग्राउंड ठाहियोसीं हुते। ऐं उन खां पोइ असां हुते रांदि खेॾणु शुरू कई त कुझु वरी ॿिया दोस्त बची विया। हाणे असां वटि सभ खां वॾो इहो हुयो त हाणे बैटूं केरु वठे, पैड त उन वक़्त में तस्वुर ई कोन हूंदो, बिना पैडनि जो किसो हूंदो हुयो। बाल ऐं बैटूं वठणु असांजे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो, पोइ इहो थोरो थोरो चंदो करे
पोइ असांजी उहा हुन महिराण जेका क्रिकेट क्लब हुई उन पहिरियां पंहिंजे शहर में असां पंहिंजा ई पाण में हुआसीं, मुक़ाबला कंदा हुआसीं। पोइ उन शहर में हिकिड़ी वरी ॿी क्रिकेट क्लब खुदि थी। उन खां पोइ वरी ॿियनि शहरनि में असां जेके मुक़ाबलनि में हिसो वरितो। दादू में पुलिस लाइन में पुलिस टीम हूंदी, उन्हनि सां मुक़ाबिलो कयोसीं। हिकिड़ी ॿी रॉयल क्रिकेट क्लब हूंदो हो, दादू शहर में मशहूरु हुयो, वॾी टीम उहा सम्झी वेंदी, उन्हनि सां मुक़ाबिलो कयोसीं। ऐं उन खां पोइ आस पास जा जेके नंढा वॾा शहर ॿियनि शहरनि में खेॾणु वियासीं त इहो स्पोर्ट्स वारो जेको इहो बि हुयो, माना क्रिकेट। त हिकिड़ी सिहतमंद तफ़रीह सां गॾोगॾु हिकिड़ी कसरत बि हुजे, जिस्मानी वर्ज़िश बि हुजे ऐं हिकिड़ो पॉज़िटिव एक्टिविटीज़ जेके हुजनि। त उन सां इहो थियो त असां 15-20 जेके नौजवान हुआसीं, बजाए होटलुनि ते वेहण जे, बजाए टेलीविज़न में फिल्मूं ही उहो ॾिसण जे, हिकु बि शहर में रुलण जे, पोइ इहो थियो त शाम जो 5-4 कलाक हिकिड़ो पॉज़िटिवली हिकिड़ी एक्टिविटीज़ असांजी। त दादू में हिकिड़ी अख़बार निकिरंदी मुहाफ़िज़। त मुंहिंजो लिखण पढ़ण जो शौक़ु त हुयो। मां तव्हांखे ॿुधायो त इहो जेको लाल पाकिस्तान में गुलनि जहिड़ा ॿार जो जेको मैगज़िन हुयो, स्कूल लाइफ में हाई स्कूल लाइफ में जॾहिं आयुसि तॾहिं असां हिकिड़ो गुलनि जहिड़ा ॿार तंज़ीम क़ाइमु कई। महमूद यूसुफ़ानी उन जे दौर में उन जो उहो एडिट कंदो हो उनखे। ऐं पोइ क्लब जेका ठही असां हाई स्कूल लेवल ते कईसीं, उन लाइ विड़ी असां ऑफिस बि हिकिड़ी वरिती। पोइ उन में फर्नीचर बि वरितोसीं ऐं उहिदेदार बि चूंडियासीं ऐं मूंखे प्रेस सेक्रेटरी उन वक़्त में रखियो। त हिकिड़ी इहा तंज़ीम बि हुई, इहो बि हिकिड़ो हुयो। पोइ मूं शाइरी शुरू कई उन वक़्त में। हाणे इहो कॉलेज मुंहिंजे कॉलेज वारी जेको फस्ट ईयर इंटर वारो जेको पीरियड आहे, त मूं शाइरी लिखणु शुरू कई, शाइरी करणु शुरू कई। हाणे इहो हुयो त भई मुंहिंजा कचा फिका जेके शेर आहिनि कुझु ॾेखारियां कंहिं वॾे शाइर खे। हाणे मां इंटर में पढ़ां पियो दादू डिग्री कॉलेज में। उस्ताद बुखारी असांजो सिंधी जो प्रोफेसर हुयो। मूं जेका बि शाइरी लिखी हिकिड़ो पूरो हिकिड़ो बयाज़ हुयो, हिकिड़ो बुक हुयो, उहो असांजे उस्ताद बुखारी वटि खणी वियुसि घर, साईं जे घर जेको चांदनी चौक दादू में साईं जो घर हुयो। उस्ताद मूं तव्हांखे ॿुधायो त घर अचणु वञणु हुयो, हुननि सां फैमिली जहिड़ो हिसाबु हुयो। त मूं साईं खे इहो चयो, मूं चयोसीं मूं शाइरी लिखी आहे, हाणे हीअ मूंखे तव्हां एडिट करे ॾियो, हीअ ॾिसी ॾियो त हीअ जेको आहे। साईं मूंखे हिकिड़ो जुमिलो चयो जेको अॼु बि मूंखे यादि आहे। साईं फरमायो त बाबा शाइरी तूं कंदो रह, इस्लाह पाण ई थींदी वेंदी, इस्लाह तूं पंहिंजी पाण ई कंदे। उन वक़्तु मूं इहा ॻाल्हि न सम्झी। मां डिसहार्टेड ॾाढो थियुसि। उहो बंदि किताबु रखी अहिड़ो शाइरी मां फ़िलहालु हथु कढियमि। अॻिते हली वरी उहो जुनून जाॻियो ऐं पोइ अल्लाह नवाज़ रुकणाई खां मूं इस्लाह कराइणु शुरू कयो। बज़्म तालिबुल मौला जो वजूदु बुनियादु विधोसीं। साईं अल्लाह नवाज़ रुकणाई साहिबु उन जो सदर हुयो ऐं मूंखे वरी प्रेस सेक्रेटरी उहिदो मिलियो, छाकाणि जो साईं खे ख़बर हुई त हिन जो ख़त वत नाला हिननि जा अख़बारुनि में रेडियो ते हेॾे होॾे। त उस्ताद बुखारी त मुंहिंजी इस्लाह न कई, पर अल्लाह नवाज़ रुकणाई मूंखे शाइरी में काफ़ी बहर वज़न रदीफ़ छा आहे, काफ़ियो छा आहे ऐं तरह मुशाइरो कीअं थींदो आहे, शेर कीअं थियो, थल छा आहे, पोइ कीअं सॼो काफ़ी उन सम्झायो। ऐं इन पीरियड में पोइ असां मुशाइरे में बि वेंदा हुआसीं, ॿियनि शहरनि में वेंदा हुआसीं। दादू में मुशाइरो थींदो वेंदा हुआसीं, इवन सेवण में, इवन सेवण जे पासे में बाज़ारनि जो ॻोठु आहे, मोहम्मद हसन बाज़ार ई हुयो। उते दरगाह जो मेलो लॻंदो हो, उते मुशाइरो थींदो हो वॾो सिंध लेवल जो। उते बि वेंदा हुआसीं, शेर पढ़ंदा हुआसीं। सिंध जे ॿियनि शहरनि में असां पंहिंजे तौर ते मुशाइरा मुनक़द कराईंदा हुआसीं। त रेडियो सां गॾु, स्पोर्ट्स सां गॾु शाइरी बि वरी हिते गॾोगॾु हलणु शुरू कयो। इन पीरियड में हिकिड़ो असां बुनियादु विधो मखतूम बिलावल पब्लिकेशन जो ऐं असां इहो तइ कयो त हिन मखतूम बिलावल पब्लिकेशन जे ज़रिए
शाइरी जा नसर या किताब शाया कराईंदासीं। पर पहिरियों असां जेको टास्क रखियो पंहिंजे मथां, उहो थियो त पहिरीं रिसर्च शहीद मखदूम बिलावल ते कंदासीं, जेको उन बाबति का बि तारीख़ी रिकॉर्ड, को बि सबूत, का बि ॻाल्हि कुझु बि न आहे। पहिरियों कमु असां इहो कयो त शहीद मखदूम बिलावल ते रिसर्च करणु शुरू कई। ऐं रिसर्च जो कमु मूंखे मिलियो, कुझु दोस्तनि ॿियनि खे बि असाइनमेंटूं मिलियूं त भई तव्हां हिन शुबे ते कमु कंदो। को शहीद मखदूम बिलावल जी शहादत वारो पासो हुयो, हिकिड़ो शहीद मखदूम बिलावल जी ज़िंदगी वारो पासो हुयो, हिकिड़ो शहीद मखदूम बिलावल जे हुकुमरान सिंध जे हाकिम फैमिली सां तालुक़ु हुजण जो पासो हुयो। त इहे कहिड़ा सबब हुया जो रॉयल फैमिली सां, सिंध जे रॉयल फैमिली सां तालुक़ु हुजण जे करे हुकुमरानी खां उहो हटी हिकिड़ो दरवेशी तरफ़ माइल थियो। या हिते जेको शहीद मखदूम बिलावल जे क़ौम परस्ती वारो जेको रुख़ हुयो, साईं शहीद मखदूम बिलावल पहिरियों क़ौम परस्त हुयो जंहिं सिंधीअ जे लाइ हिते जदोजहद हलाई। हिते जॾहिं सिंध जे मथां कब्ज़ो थियो त फारसी खे मढ़ियो वियो एज़ ए हितां जी सरकारी ॿोली, त पहिरीं मज़ाहमत कंदड़ शहीद मखदूम बिलावल हुयो। साईं शहीद मखदूम बिलावल उन वक़्त में लसबेले बलूचिस्तान में हुया। जॾहिं इहा ख़बर पई त हू आया ठटे में ऐं अचे बग़ावत जो अलम बुलंद कयूं, ऐं उन खां पोइ राब्ता शुरू कयूं, पंहिंजी हिकिड़ी टीम ठाहियूं, ऐं पोइ ॿोली जे ख़िलाफ़ु जेको कमु थिए पियो उन ख़िलाफ़ु जदोजहद शुरू कयूं ऐं जंगूं बि थियूं, जहिड़ा बि थिया, इलाही हंधनि ते मोरका बि थिया। ऐं नतीजे तौर ते हिकिड़ो ही पूरी तारीख़ आहे, आख़िरी इहो त साईं खे शहीद करायो वियो हिकिड़ी साज़िश त इहो सॼी तारीख़ जेका मुस्तनद हवालनि सां असां वटि मौजूदु न आहे, इन ते इहो सोचियोसीं त असां कमु कयूं। पोइ वक़्तु, हालतूं ऐं फाइनेंशियल प्रॉब्लम ऐं उन खां पोइ रिसोर्स मटीरियल आहे, उन ताईं रसद, इहे सभु इलाही मामला हुआ। कुझु दोस्त वरी पंहिंजे मुआशी हिसाब किताब सां, रोज़गार जे हवाले सां पोइ पंहिंजे जहान में हलिया विया। इन दौर में मूं वरी एडमिशन वरिती सिंध यूनिवर्सिटी में मास कम्युनिकेशन में, सहाफ़त। मूं इहो सोचियो त मां हाणे सहाफ़त खे पेशे तौरु अख़्तियार कजे, अॻु में त उनखे पढ़िजे, सिखिजे, डिग्री वठिजे, उन खां पोइ अमली सहाफ़त में अचिजे, त उन खां पोइ मां मुंहिंजी पहुच इदारनि ताईं, माण्हुनि ताईं, सिंध जे कुंड कुर्छ ताईं थींदी, जीअं मां शहीद मखदूम बिलावल ते रिसर्च वर्क करे सघां। मुंहिंजी जेका 2 सालनि जो पीरियड हुयो मास्टर जो, मूं मास्टर कई शहीद मखदूम बिलावल ते, त रिसर्च वारो कमु अधूरो रहिजी वियो। पर मूंखे इहो एज़ाज़ आहे त सिंध में जमहूरियत लाइ हलंदड़ वॾे में वॾी जेका जदोजहद हुई, MRD मूवमेंट जेका 83 में शुरू थी हुई ऐं 86 में हुनजो वरी ॿियो जेको हिसो शुरू थियो, मूवमेंट ऑफ रेस्टोरेशन फॉर डेमोक्रेसी, मूं जॾहिं मास्टर कंप्लीट कई ऐं मूंखे जॾहिं थीसिस लिखण लाइ सब्जेक्ट जी चूंड करण ऐं उहो जमा कराइण लाइ अचे वियो, त मूं इहो सोचियो त MRD ते बि कमु कयल कंहिंजो कोन्हे को। सिंध जी ही उहा तहरीक जेके सिंधी माण्हुनि बिना कंहिं क़यादत, बिना कंहिं अॻुवाण जे, बिना कंहिं लीडरशिप जे पंहिंजे तौर ते शुरू कई, पंहिंजे तौर ते विढ़िया, जेल भरियो तहरीक शुरू कयूं, गिरफ़्तारियूं पेश कयूं, ऐं उहो हिकिड़ो अहिड़ो दौरु हुयो जो शहरनि खे लक़ब, दादू खे वियतनाम जो लक़ब मिलियो। त मूं उहे जिन जमहूरियत लाइ, डेमोक्रेसी लाइ पंहिंजो रतु ॾिनो, पंहिंजा बचा क़ुर्बान कया, उन्हनि जी का तारीख़ ई कान्हे। इहो 89-90 जो दौरु हुयो। हाणे ही ॿई तहरीकूं हलियूं 83 ऐं 86 में, 5-4-6 सालनि जो विच में पीरियड हुयो, पर इन ते कंहिं बि रिसर्च न कई हुई। त मूं इहो सोचियो त भला छो न मां इन ते कमु कयां। पोइ मूं जेका थीसिस लिखी, उहो थीसिस त मूंखे 50 पेजनि जी जमा कराइणी हुई, पर 450 पेजनि ते मूं किताबु लिखियो।
MRD मूवमेंट ते ऐं मूं जॾहिं उहा थीसिस सबमिट कराई त मुंहिंजो जेको निगरान हुयो, मुंहिंजो जेको उस्तादु हुयो, उहो पाण परेशान थी वियो त बाबा हीअ PhD थीसिस आहे या हीअ मास्टर ई आहे। मुंहिंजो हुन कमु ॾिसी मूंखे एॾो त हुन हिमत ॾियारी, शाबाश ॾिनी ऐं उत्साह हुननि त हुन चयो साईं बदर सूमरो उनजो आहे, नंगर सूमरे नाले सां मशहूरु आहे, पर बदर सूमरो, प्रोफेसर बदर सूमरो। त उन मूंखे वरी हिकिड़ो उत्साह ॾिनो त तो हेॾी वॾी थीसिस लिखी आहे, हाणे अञा इहो कर त तव्हां MPhil जे लाइ फार्म भरियो, थोरो इनखे अञा अॻिते वधायो, छाकाणि जो हीअ तारीख़ ते अञा बि वधीक कम जी ज़रूरत आहे, इनखे अञा अॻिते वधायो। MPhil वारी पोइ थीसिस सबमिट करायो, वरी अञा इनखे अॻिते वधायो, PhD कयो, त इन सां असां सिंध जो बि कमु थींदो, तव्हांजो बि कमु थी वेंदो। पोइ मां जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में वियुसि, 5000 रुपया फ़ी हुई ऐं मुंहिंजी लेवल खां मथे हुई, पर उन बावजूदि मूं इहो सोचियो त चंदो करे फ़ी बि जमा कराईंसि ऐं मूं उनजो बंदोबस्तु कयो। मां जॾहिं MPhil जे लाइ वियुसि ऐं मूं जॾहिं ॿुधायो त भई मुंहिंजी थीसिस अॻु में बि इन ते वर्क कयल आहे, मां हिन ते करणु चाहियां थो, त मूंखे इहो जवाबु न हुयो त बाबा असां वटि को बि डॉक्टर PhD डॉक्टर न आहे जेको तुंहिंजी निगरानी करे। हिकिड़ो ई हुयो ख़ान मोहम्मद पंवर, उनजो बि इहो त ब्रेन हेमरेज थी वई, उन वीचारे खे पोइ ॿाहिरि वियो, हुनजे दिमाग़ जो ऑपरेशन थियो ऐं उनखां पोइ बकौल हुननि जे त हाणे हू इन कंडीशन में न आहे जो कंहिं रिसर्च वर्क जे लाइ हुननि खे निगरान मुक़ररु करे सघिजे। इहा जॾहिं ख़बर साईं ख़ान मोहम्मद खे पई, मां उन वक़्त में हिकिड़ी अख़बार में कमु शुरू कयो हुयो, त हू मुंहिंजे अख़बार जी ऑफिस में उते आयो ऐं मूंखे चई त हीअ तोखे हरू भरू थियण पिया ॾियनि, तव्हां हुनखे चयो त मां ख़ान मोहम्मद पंवर, मां तुंहिंजी निगरानी करण लाइ तयारु आहियां, मां तोखे लिखी थो ॾियां, मां तुंहिंजी निगरानी कंदुसि PhD लाइ, PhD ताईं बि कंदुसि, ऐं तव्हां मुंहिंजो नालो नॉमिनेट कयो ऐं मां तव्हांखां फ़ी बि न वठंदुसि। हुननि खे इहो चयो त जेका बि फ़ी तव्हां खां कलेक्ट कनि था, जेका हुननि खे निगरान जे हैसियत में मूंखे ॾियणी आहे, उहा बि मां हुननि खां न वठंदुसि, तव्हां मुंहिंजो नालो ॾियो, मां तयारु आहियां। मां जॾहिं वियुसि त हुननि इनकार कयो त बाबा तव्हां ॻाल्हि खे नथा सम्झो, असां ख़ुदि हिनखे ज़ोरी रिटायरमेंट करण लाइ कागज़ जमा कराए छॾिया न, असां वटि ॿियो को बि अहिड़ो न आहे PhD स्कॉलर जेको तुंहिंजी निगरानी करे। अहिड़ी तरह मुंहिंजी PhD वारो ख़्वाबु जेको आहे उहो अध में रहिजी वियो। मास्टर कई मूं फर्स्ट क्लास, फर्स्ट पोज़ीशन में कई, मास कम्युनिकेशन में, ऐं 1989 में अञा मुंहिंजो इहो कमु हले पियो त ख़ादिमे वतन अख़बार हिते शुरू थी, जंहिंमें सब एडिटर तो मूं पंहिंजे अमली साहब ते शुरूआति कई, ऐं उन खां पोइ वरी 90 में कावश जॾहिं आई त वरी कावश में जे शुरूआती ॾींहंनि में मां गॾु हुयुसि ऐं एडिटोरियल पेज ते कमु कंदो हुयुसि, ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ अख़बारनि में, कावश खां पोइ मूं इबरत में बि कमु कयो आहे ऐं वक़्तवर में कमु कयो आहे। वक़्तवर में एज़ एडिटर बि रहियो आहियां, एज़ न्यूज़ एडिटर बि रहियो आहियां। तामीर सिंध आहे, सरवाण आहे, अलख अख़बार हुई, उन में बि कमु कयो आहे। शाम अख़बार 1999 शुरूआति कईसीं, ऐं ही वाहिद प्रोजेक्ट आहे जो हिकिड़े ॾींहुं असांजी मीटिंग थी, नासेतो साहब एडिटर उनजो हुयो, हिकिड़े ॾींहुं मीटिंग थी, ॿिए ॾींहुं चयूं त तव्हां कमु शुरू कयो। असां इहो ॿुधायोसीं त बाबा कमु शुरू कीअं कयूं ऐं किथे वेहूं, किथे टेबल रखूं। चयूं 3 ॾींहंनि में तव्हांखे ऑफिस ठही मिलंदी, ऐं 3 ॾींहंनि में डबल स्टोरी, 3 ॾींहंनि में, माना राति जो अलॻि कारीगर कमु कंदा, सुबुह जो ॾींहं जो अलॻि कंदा हुआ। 3 ॾींहंनि में बिल्डिंग बि ठही, स्ट्रक्चर बि हुनजो ठही वियो, पलस्तर बि थी वियो। चौथे ॾींहं ते असां हुन में अञा फर्श ई हुनजो कचो पको हुयो, त उन में वञी असां टेबलूं रखियूं, कमु शुरू कयोसीं। 2 ॾींहं डमी कढीसीं, 3 ॾींहं असां अख़बार कढूं पिया, अञा डमी ठाहियूं पिया, असांजो मार्केट में मोकिलण जो को बि इरादो न हुयो। त अली काज़ी साहबु आयो, अची मथां बीठो। उन ॾींहुं छा थियो, हैदराबाद में अपोज़िशन जी वॾी रैली निकिरणी हुई,
ऐं उहा रैली शहबाज़ बिल्डिंग खां शुरू थी जेका प्रेस क्लब ताईं वञणी हुई। त जॾहिं जिमखाने ताईं उहे पहुता त उनजे मथां लठीड़ो शुरू थी वियो, ॻोढ़ा गैस लठियूं वसाइणु शुरू कयूं पुलिस। साईं ख़ुर्शीद अहमद शाह जेको अपोज़िशन लीडर आहे हिन वक़्तु जेको क़ौमी असेंबली में, उनखे लठ लॻी, मथो उनजो फाटी पियो। साईं कामिल अली शाह, निसार खोड़ो साहब, ॿिया काफ़ी पॉलिटिशियन लठियूं लॻियूं, ज़ख़्मी थी पिया, कुझु मायूं ज़ख़्मी थियूं। उहा ख़बर ऐं फुटेज उनजा फ़ोटू जेके हुया, असां उनखे तमामु बहितरीनु नमूने डिस्प्ले करे हयो हुयो। ऐं हिननि जो जहिड़ो अञा जिमखाने वटि हले पियो, असां उहो फ़ोटू ठाहे तकड़ि में करे छॾिया। अधु अख़बार खाली हुई, अधु अख़बार भरियल हुई। अली साहब चयो त बाबा जेतिरी बाहि हिनखे हिन महिल ई छपियो, हिन महिल ई मार्केट में मोकिलियो। साईं खे ॿुधायोसीं अधु अख़बार आहे, यानी हिनखे कीअं हुनजो बाबा जीअं मां चवां थो तीअं कयो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो। उहा अधु ख़ाली अधु भरियल अख़बार ईअं ई छपे, मार्केट मोकिलियूंसीं, 5000 कापियूं छपियूं ईअं। ऐं उहा हथो हथु उन ॾींहुं खपी हुई। उन ॾींहुं असांखे हुकुम थियो बाबा हाणे सुभाणे खां रेगुलर कढबी बसि। त इहा अख़बार जेका 3 डिसंबर ते पहिरीं कापी जेका अधु भरियल अधु ख़ाली मोकिली असां शुरू कई। ऐं अॼु ताईं हिन अख़बार सां वॻियल आहियूं, 18 साल खैर या गुज़री विया आहिनि। त हीउ जर्नलिज़म जो हिकिड़ो जेको आहे रुख़ आहे। जर्नलिज़म जो ॿियो रुख़ इहो आहे त रेडियो पाकिस्तान ते बि ख़ैरपुर रेडियो, जॾहिं हैदराबाद में वरी मुंहिंजो थियो, मूं दाख़िला वरिती, त ख़ैरपुर रेडियो तां वरी हैदराबाद रेडियो ते NOC वठी आयो। हैदराबाद रेडियो ते कमु करणु शुरू कयो, ड्रामा बि कया, फीचर बि कया, ऐं ख़ासि तौर ते करंट अफेयर जा जेके प्रोग्राम आहिनि न, उन में वधीक पार्टिसिपेशन करणु शुरू कयो। ऐं सुबुह महिराण हुयो, हिकिड़ो प्रोग्राम सुबुह जो थींदो, हुन में अख़बारूं पढ़ण वारो हिकिड़ो हूंदो हुयो, हुनजो प्रोग्राम उहो बि कयो। यानी हीउ रेडियो हुजे या अख़बार हुजे, पर जर्नलिज़म वारो इहो साॻियो ई मुंहिंजो कमु रहियो। MRD मूवमेंट ते जेका मूं थीसिस लिखी, उहा उन जूं 5 कापियूं ठारायूं ऐं मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि में रखायूं हुयूं। मुंहिंजी जेका पर्सनल कापी, जॾहिं कुझु दोस्तनि खे इहा ख़बर पई त मूं MRD मूवमेंट ते कुझु कमु कयो आहे, त उन्हनि मूंखां उहा थीसिस वरिती। ऐं पोइ उन्हनि बाद में उन्हनि वरी उन कम खे अॻिते वधायो। ऐं कुझु दोस्तनि उन ते किताब बि लिखिया, उन में उनजा हवाला न, उन में जेको मुंहिंजो कमु थियलु हुयो। उनखां पोइ जेके MRD मूवमेंट ते किताब आया, ताज़े में ताज़ो हाणे फैज़ खोसे साहिब जो किताबु आयो आहे MRD मूवमेंट ते, जंहिंमें हुन पूरो हवालो ॾिनो आहे मुंहिंजी थीसिस जो। त उहा थीसिस छपाए त मां न सघियो हुउसि, पर उहा 8-10 जेके किताब बाद में जेके MRD मूवमेंट ते लिखिया विया, उन्हनि मां मुस्तफ़ीज़ ज़रूरु उहे माण्हू थिया जेके राइटर हुआ उन्हनि जा। ऐं मां सम्झां थो मुंहिंजो पूरो इन हिसाब सां सफल थी वियो त MRD मूवमेंट ते रिसर्च वर्क जो जेको शुरूआति मूं कई, उनखे ॿियनि दोस्तनि, ॿियनि लेखकनि, ॿिया जेके मुहक़िक़ हुया, उन्हनि अॻिते वधायो। ऐं हिकिड़ी सिंध जी तारीख़ जुड़ी पई। मुंहिंजी जेका थीसिस हुई सिंधी लैंग्वेज में ई, उन जी हिकिड़ी कापी मूं वटि अञा मौजूदु आहे, जेका अॼु ताईं मां छपाए न सघियो आहियां।